नाज़रीन, ٹنڈو जाम में मुहर्रम फ़कीर जो सालियानो उर्स मुबारक मल्हायो वियो। मेले में मल्ह मलाखड़े समेत ॿारनि जी विंदुर लाइ झूला पिण लॻाया विया। उन हवाले सां ॾिसूं था इमरान सोहो जी रिपोर्ट। नाज़रीन, ٹنڈو जाम में मुहर्रम फ़कीर जो हिकु ॾींहं जो सालियानो उर्स मुबारक मल्हायो पियो वञे, जिथे ॿारनि जे लाइ झूला सर्कस लॻाया विया आहिनि ऐं जेको आहे मलाखड़ो करायो वियो आहे। बाज़ारूं सजायूं वियूं आहिनि। अचो त हिते जेके शौक़ीन आया आहिनि, मल पहलवान आया आहिनि ऐं जेके महिमान ख़ासि आहिनि, दरगाह जे गादी नशीन सां ॻाल्हि ॿोल करे तव्हांखे उन्हनि जी ज़बानी ॿुधायूं। मेलो आहे हज़रत मुहर्रम फ़कीर जो आहे ऐं हर साल हिते इन ॾींहं ते लॻंदो रहंदो आहे ऐं जेके मल परे परे खां आया आहिनि, सॼी सिंध खां हिते मल आया आहिनि ऐं असांजा इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि इहे तमामु हिते इंजॉय कनि पिया ऐं अॼु ॾाढी वॾो किराउट आहे माण्हुनि जो। काफ़ी परे परे खां सॼी डिस्ट्रिक्ट मां माण्हू आया आहिनि। मुहर्रम फ़कीर आहे, ही पूरे तलके ज़िले जा माण्हू आया आहिनि। दरगाह जो नालो मुहर्रम फ़कीर आहे। मंगसी बिरादरी लॻाईंदी आहे। असीं जा ॿुहारीदार आहियूं। पूरे में इहे संगत साथ घुराए ते मलाखड़ो कराईंदा आहियूं। काफ़ी मल आया आहिनि, काफ़ी दोस्त आया आहिनि, यार संगत साथ आई आहे। सभिनी जा असीं थोरा ई था आहियूं। साईं अलीमान जमाली जा, सेठ बदर जा, मोहम्मद असलम मंगसी जा, मोहम्मद अयूब मंगसी जा, सॼी संगत जा थोरा ई था आहियूं। 25-30 साल थियनि असां सभु हलंदे एमएलए बि सेठ बदर जी महिरबानी वारी कुबा बुबा ठवाएसे, या महिरबानी सही है। दरगाह मुहर्रम फ़कीर मंगसी, फ़कीर मुहर्रम फ़कीर मंगसी बस जेको संभाले से अल्लाह साईं असां ख़ुशि किते असां संभाली टंडे मोहम्मद खान देन, शिकारपुर देन, कुछ कंदोल हार देन, कुछ माना चौतरफ देन। मंगसी चमदा आहियूं। पोइ ही मेलो असां दोस्तनि यारनि भाइरनि खे दावत ॾींदा आहियूं। असांजी इज़त थिए त मलाखड़े में ईंदा आहिनि। असां तमामु ख़ुशि थींदा आहियूं ऐं इज़त थिए। ही के नवाब शाह जा आहिनि, के ठटे जा आहिनि, के टंडो मोहम्मद खान जा आहिनि, के टंडो अलिहार के किते जा महिमान आया आहिनि। हिकिड़ो क़दीमी माना या जेको सो सकाफ़त जे हिसाब सां रांदि जे हिसाब सां या इंटरनेट माण्हू जी जेका उन जे हिसाब सां असांजी पुराणो हिकिड़ो सकाफ़त जे हिसाब सां मल जेका असांजी पूरी दुनिया में हीअ मशहूरु आहे। ऐं थोरनि मुल्कनि में या किथे बि मलाखड़ो अहिड़ो नथो थिए। ऐं हिते जेको मलाखड़ो थिए थो त इहा पुराणी असां यादगिरियूं यादि अचनि थियूं ऐं हिन जी जेकर हौसला अफ़ज़ाई कई वेंदी त अञा बि हिन में असांजी इंटरमेंट असांजे नौजवाननि जी असांजी हिन में थींदी ऐं हिकु तफ़रीह जे हिसाब सां हिकिड़ो असांजो ज़हनी तौरु जेके असांखे मसाइल प्रॉब्लम टेंशन उन में हिकिड़ो असांखे इंटरनेट ॾाढी सुठी